यार मन जी अली एतिरो तेज़ सां उॾही बि काठ खे कोन खाए रही आहे जेतिरो तेज़ी सां अना इंसान जे जिस्म खे खाई चुट करे छॾियो आहे। छा ख़्याल आहे? यार अली सवाल तो ॾाढो बहितरीन कयो अथई। असल में अना जो हासिला सां तमामु घणो गहिरो लाॻापो आहे। अना इंसानी जिस्म में जनम न वठंदी बल्कि हुनजो ख़ूबसूरत घर इंसान जो ज़हन आहे जंहिंमें इहे सदियुनि खां पई साह खणे। अना का वजूद जी हैसियत नथी रखे पर पोइ बि हीअ वधे थी बीजे थी। इंसान नज़र में उन मां पैदा थींदड़ सोच हिनखे परवान चाढ़े थी। सम्झनि कोन। मोहब्बत ही उहा दवा आहे जेका इंसानी ज़हन मां अना जी पाड़ खे पटे सघे थी। ये बात दोस्तों कीअं लॻी असांजी स्टोरी? पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु आगाह कंदा ऐं असांजे फेसबुक पेज ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। वरी महिरबानी।